नाज़रीन, हिन वक्त 8 फरवरी 2024 ते थींदड़ आम चूंडुनि में सागर ज़िले अंदर 2 क़ौमी ऐं 5 सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि, जॾहिं त 2018 में जेको आहे क़ौमी असेंबली जूं 3 ऐं 6 सूबाई असेंबली जूं सीटूं हुयूं। हिन दफ़े हिकु सूबाई ऐं हिकु क़ौमी असेंबली जी सीट जेको आहे उहो सागर ज़िले मां घटि कई वई आहे ऐं हिन वक़्तु जंहिं टक में असीं हिन वक़्तु बीठा आहियूं उन तां क़ौमी असेंबली जी सीट ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं सूबाई असेंबली जी सीट ते GDA जो उम्मीदवार कामयाबु थियो। गुज़िरियल 5 सालनि में इन्हनि उम्मीदवारनि अवाम खे केतिरो रिलीफ ॾिनो, केतिरा तरक़ियाती कम कराया, सागर ज़िले जे तालीम जी सूरत हाल कहिड़ी रही, सागर ज़िले अंदर जेको आहे सिहत जी सूरत हाल कहिड़ी रही, सागर ज़िले अंदर ऐं हिन तक अंदर जेको आहे उहो सफ़ाई जी सूरत हाल कहिड़ी रही, इन्हनि सभिनी बुनियादी मसइलनि ते अचो त सागर वासियुनि खां मालूम कयूं त हू पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जे बारे में कहिड़ी राय रखनि था। 15 साल में तव्हां ही ॾिसो त कहिड़ो इदारो आहे जेको तबाही बर्बाद न थियो आहे। तव्हां बल्दियाती इदारो ॾिसो, हॉस्पिटल ॾिसो, तालीमी इदारा ॾिसो ऐं जेके बि मतिलबु इदारा आहिनि सभु तबाही बर्बाद थी विया। ऐं हिन खां वधीक तव्हां ही ॾिसो त अॼु 24 कलाकनि में 12 कलाक जेका लाइट असांखे कोन थी मिले, असांजा चुल्हा विसामजी विया आहिनि, असांखे गैस नथी मिले। असांजो इलाइक़ो आहे गैस सां मालामाल आहे, मगर असांखे गैस मानी पचाइण जे लाइ असांखे गैस नथी मिले। को काठियो थो ॿारे, को बाज़ार मां को गैस वठी थो अचे, त सूरत हाल हीअ आहे। असल में माण्हुनि खे वोट जी क़दुरु क़ीमत जी ख़बर ई कोन्हे त वोट असांजो केतिरो क़ीमती वोट आहे। हुननि खे इहो सम्झाइण जी ज़रूरत आहे, ॿुधाइण जी ज़रूरत आहे त बाबा हीउ वोट जेको आहे हीअ वॾी हिन जी क़ीमत आहे। ऐं तव्हां चंद हज़ार रुपए जे ख़ातिर या नंढे मुंढे कम जी ख़ातिर तव्हां पंहिंजो वोट विकिणी था छॾियो। ख़ुदा जे वास्ते तव्हां हीउ ॾिसो, क़ुर पाक में अल्लाह पाक जो इरशाद आहे, इन लाइ यामुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा, यानी कि अमानतूं अहले अमानत जे सुपुर्द करियो, यानी कि हुन वोट जा जेके हक़दार हुजनि हुननि खे तव्हां वोट ॾियो। पर अफ़सोस इहा आहे त असांजे अवाम जी अक्सरियत जेका आहे हिन ॻाल्हि खे नथी सम्झे। असां त इहो माण्हुनि खे सम्झाइण चाहियूं था त हिन वोट जी क़दुरु क़ीमत खे सम्झो ऐं हुनजे मुताबिक़ तव्हां वोट इस्तेमालु करियो। अमानतदार, ॼाणतदार, ख़ुदा जो ख़ौफ़ रखण वारा माण्हू, हुननि खे तव्हां वोट। ॻाल्हि इहा आहे त सियासी पार्टियूं त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर सियासी पार्टियुनि जा जेके अॻुवान या हू सॼी माफ़िया आहे उहा वॾे क्लास जी आहे, जंहिंमें जागीरदार आहिनि, जंहिंमें गादी नशीन आहिनि। ऐं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे आम माण्हुनि जे मसइले जी ख़बर ई कान्हे। पोयां जेका बि हुकुमरानी जेके बि माण्हू आया आहिनि उन्हनि कॾहिं निशानदही कोन कई माण्हुनि जे मसइलनि जी। माण्हुनि खे साफ़ु पाणी जी ज़रूरत आहे, सिहत आहे, सफ़ाई आहे शहरनि में, ऐं अमन अमान जो मसइलो आहे, इहे तालीम जो मसइलो आहे। इहे मसइलनि ते कॾहिं हुननि फोकस ई कोन कयो आहे। अॼु बि जॾहिं हू मैदान में आहिनि त इन्हनि शयुनि खे हुननि को टच ई कोन था कनि त भई इन्हनि मसइलनि सां अॻिते छा कंदासूं ऐं छा कयो आहे। त उनजे करे हीअ जेके माण्हुनि जा बुनियादी मसइला आहिनि उहे उते जो उते आहिनि। ऐं उहा जेका मख़लूक आहे ख़ुदा जी, उहा उन्हनि खे का ख़बर ई कान्हे त असां कीअं, असांजा हुकुमरान असां सां छा पिया कनि, बेशऊर माण्हू। ऐं उहे अॼु ताईं हीअ जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि उन्हनि जूं जेके इलाज जे लाइ फ़र्ज़ु कयो हॉस्पिटलूं आहिनि, उन्हनि में दवाऊं कोन्हनि, उन्हनि में डॉक्टर जेके शोभा जाती डॉक्टर आहिनि उहे डॉक्टर कोन्हनि। तालीम तव्हां सागर जे शहर जी वॾे मां वॾो जेको आहे सो कॉलेज आहे, उन में तव्हां 500 साढा 500 ॿारनि जे वेहण जी गुंजाइश आहे। 1700 ॿार उते इनरोल आहिनि, दाख़िल आहिनि। उन में प्रोफेसर पढ़ाइण वारा कोन्हनि। त मतिलबु इहे आम माण्हुनि जो इहो तालीम ताईं पहुचण जो इहो ज़रिया आहिनि न, उन्हनि ज़रियनि खे हिननि ख़तमु करे छॾियो आहे। शहर जा तव्हां ॾिसो ही पाणी साफ़ु आहे, उहो 80% हिन शहर में पाणी जी सप्लाई कोन थी थिए। पाणी जो जेको नेकाली जो सिस्टम आहे सो 1958 या 60-62 खां जेको उबतो ठहियलु आहे उनखे अञा ताईं उबतो कंदा था वञनि। जेको नेकाल जो सिस्टम आहे हमेशह मथां खां हेठि पाणी अचे, हिननि हेठां खां मथे उन्हनि में किरोड़े रुपया ई ख़र्चु कनि था पाणी खे लिफ्ट करे पोएं पासे उनखे शिफ्ट करण लाइ। त उनजी उहा बुनियादी जेका आहे म्यूनिसिपल कमेटी जी जेका बजट आहे उहा बि इन्हनि जे अहिड़े तरीक़े सां उहो इस्तेमालु थिए थी जंहिंमें को आम माण्हू जो कंहिं बि क़िस्म जो को रिलीफ उनखे नथो मिले। फ़ाइदो को बि कोन्हे हिते, न का शइ सहूलियत आहे, न का ॻाल्हि आहे, न को अटे जी सहूलियत आहे, न महांगाई दौर वधी वियो। ग़रीब माण्हू छा खाए, वीचारा रोडनि ते वीचारा वेठा आहिनि, मज़ूरी हक़ कोन थो मिले। जो सभु कुझु महांगाई अॼुकल्ह अरूज ते आहे। वोट वठी था वञनि, हा वोट वठी था वञनि, पोइ धणी कोन था थियनि।
वोटनि खां पोइ कोर कंहिंजो कोन्हे। हुकुमरान इन में बिल्कुलु नाकाम थी चुका आहिनि। उन्हनि जूं प्रेफरेंस, उन्हनि जूं जेके तरजीहात ॿियूं आहिनि, उन्हनि जी तरजीह इहा आहे ई कोन त आवाम जे लाइ को बहितरी जो कमु कजे, आवाम लाइ को एजुकेशन जो सुठो स्कूल या तव्हांजो कॉलेज या यूनिवर्सिटी ठाहिजे, इहो उन जी तरजीह में ई कोन्हे। तव्हां सांगड़ में ॾिसो, हिकिड़ो 3 कमरनि ते पूरी दुनिया में मिसाल नथो मिले, 3 कमरनि में यूनिवर्सिटी जो कैंपस पियो हले। हुन जे लाइ ज़मीन वग़ैरह सभु पई, समरी CM ताईं वई, उन समरी CM साहिबु सही न कई, उहा उते ई पंहिंजी यूनिवर्सिटी जो कैंपस ईअं ई पियो हले। पंहिंजो सभ खां वधीक मां सम्झां थो पूरे पाकिस्तान में वधि खां वधीक हार्ट जा पेशेंट ऐं हेपाटाइटिस C जा पेशेंट हिते सांगड़ में आहिनि। हिते हॉस्पिटल में रेफर सेंटर आहे, जेको पेशेंट अचे थो हुनखे रेफर कयो थो वञे। NICVD जी असां लॉलीपॉप ॿुधूं पिया पोइ 7-8 सालनि खां, कॾहिं हिकिड़ो सियासतदान रखंदो आहे त भई अप्रूवल कराए छॾी, वरी ॿियो रखंदो आहे, पर उहा बि समरी अॼु ताईं CM ताईं शायदि पहुती हुजे या न पहुती हुजे, उहा बि अप्रूव न थी। त उन्हनि जूं तरजीहात आहिनि कोन। उन्हनि जूं तरजीहात इहा आहिनि त 5 साल पंहिंजा जेके आहिनि कमु सभु सिधा करणा आहिनि, पंहिंजे माइटनि जा कमु सिधा करणा आहिनि। आम अवाम, आप ग़रीब लोग पियो मरे, उन जो लाइ को बि पुछणो ई कोन्हे, का ॻाल्हि करणी कोन्हे। बाक़ी इलेक्शन जो जॾहिं टाइम ईंदो आहे त पोइ जेके ताज़ियतूं यादि ईंदियूं आहिनि, बाक़ी इहो कमु आहे त मां सम्झां थो जेके बि को बि मुख़लस न आहे को अहिड़ो सियासतदान जेको पंहिंजे शहर जे लाइ कमु करे। पंहिंजे सांगड़ में तव्हां ॾिसो, हीउ सभ खां मां सम्झां थो ओल्डेस्ट डिस्ट्रिक्ट आहे पंहिंजे पाकिस्तान जो, ऐं हिते वॾी तहरीक हली, पर हिते तव्हांजो हिकिड़ी त लाइन ते कोन्हे, हिते रेलवे स्टेशन कोन्हे, ॿियो तव्हांजो त 7 बजे खां पोइ निकिरी नथा सघो, गाॾियुनि जो सिस्टम कोन्हे, को सुठी ट्रांसपोर्ट कोन्हे, हुनखां अलावा को तव्हांजी पब्लिक लाइब्रेरी कोन्हे। ॿार वञनि पढ़नि केॾांहुं वञनि, पोइ मजबूरी आहे त माण्हू हितां माइग्रेट करे ॿिए वॾनि शहरनि ॾे वञनि था, हैदराबाद ॾे वञनि था, कराची ॾे वञनि था, उते अञा सोड़ थिए थी। नंढा शहर जो डेवलप कोन था थियनि, पोइ ॿुधाइनि था त असां नवां शहर ठाहींदासीं, को फलाणे नाले सां, को फलाणे। बाबा तव्हांजा जेके तारीख़ी शहर आहिनि उनखे त तव्हां बहितर कयो। उते तव्हांखे माण्हू तव्हांखे वोट ॾियनि था, उन्हनि खे पीअण जो पाणी कोन्हे, उन्हनि जे लाइ ड्रेनेज सिस्टम कोन्हे, उन्हनि जे लाइ स्कूल कोन्हनि, त रियली ॾाढी असां तकलीफ़ थिए थी त अलाए छो ॿिए पासे ॿियनि जेके बि सूबा आहिनि उते पुछाणा थियनि था, हिते पुछाणो नथो थिए। जॾहिं इलेक्शन अचे थी, 1-2 गीत हलनि था, वरी उहो साॻियो सिस्टम, वरी उहो साॻियो सिस्टम सां हले थो, को बि कमु न थियो आहे। ऐं असांखे अञा उमेद बि कोन्हे अलाह साईं करे को अहिड़ो बहितर नुमाइंदो अचे जेको इन जे लाइ पंहिंजे डिस्ट्रिक्ट लाइ को कमु करे, शहर लाइ कमु करे, ग़रीबनि लाइ कमु करे, तॾहिं को बहितरी थींदी, बाक़ी मुश्किल आहे। तेल ऐं गैस जी पैदावार में सॼे पाकिस्तान में पहिरियों नंबर लेखियो वेंदड़ सांगड़ ज़िले जे अवाम खे के बि बुनियादी सहूलतूं मुयसर न आहिनि। सांगड़ शहर पाकिस्तान जो वाहिद ज़िले हेडक्वार्टर वारो शहर आहे जिते गुज़िरियल 30 सालनि खां को बि पब्लिक पार्क कोन्हे। 30 सालनि खां तबाह थियल पब्लिक पार्कनि ते किरोड़े रुपया ख़र्च त कया विया, पर अॼु ॾींहं ताईं को बि पार्क आबाद न थी सघियो। पीअण जे साफ़ पाणी जो सवाल ई पैदा नथो थिए। पीअण जो साफ़ पाणी मुयसरु न हुअण सबबु जेको आहे माण्हू जेके आहिनि उहे हेपाटाइटिस B ऐं C जे मरज़नि में मुब्तला थी विया आहिनि। इन सूरत हाल जेको आहे माण्हुनि खे मुंझाए छॾियो आहे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं। जेके असेंबली में वेठा आहिनि मेंबर असांजा वॾा ऐलान कनि था ऐं जेके लेटर कढनि था, नोटिफिकेशन जारी थीनि था त बाबा मज़ूरी तारीख़ हेतिरी बीहे थी, उन ते ऐलान त थी विया, सखणा ऐलान त करे छॾीनि। हींअर वोट वठणु ईंदा इहे ई ॻाल्हियूं बाबा तव्हां सां गॾु ऐं हींअर गमी ख़ुशी में असां सां गॾु आहिनि, ऐं पोइ वोट वठण खां पोइ ज़ाहिर बि कोन थींदा, ऐं हलिया था वञनि। उन खां पोइ जेके आहिनि बुनियादी असांजा मसइला आहिनि, तालीम तबाह आहे असांजी, उन में जेके गॾह ॿधा पिया आहिनि या माल ॿधो पियो वञे, ऐं जे वेंदो तव्हां असां जेके हारी आहियूं उते जेके ज़मीनदार सही इंसाफ़ कोन था कनि, उन्हनि सां ज़ुल्म का जेको रोड रस्ता असांजा तबाह थी विया आहिनि, की पिनण ते मजबूर करे अथनि। 10,000 8,000 जेके माण्हुनि खे ॾियणा हुआ वञनि, इहे जेके उन्हनि तां जेके एजेंट माफ़िया आहे उहा उन्हनि मां कटौती बि हले, सरियाम खयूं पिया वञनि, पुलिस उन मुलवज़ आहे, ऐं जेके एजेंट माफ़िया आहे हीअ त उन नोटिस कोन था वठनि। जे अगरि असांजो बिजली ऐं गैस जो जेको बिल अचे थो उहा असांजे घर वटि रसे थो, हीअ पैसा घर वटि नथा रसे सघनि, असांजी माइनि खे डंडा थी पुलिस वसाए। हीअ जेके एजेंट माफ़िया जारी कई आहे, पिनण ते मजबूर करे छॾियो आहे, उहो असां जहिड़ा जेके होटलनि ते वेठा आहिनि कमाईंदासूं कोन, मायूं जेके भर्त भरींदियूं फुटियूं चुनींदियूं उन्हनि खां हिननि विञाए छॾियो आहे। हीअ जेको तबाह करे ॾिनो सॼी सिंध, सॼो मुल्क जेको तबाह करे ॾियो आहे। हीअ वोट वठण खां पोइ रोटी कपिड़ा मकान नारो हणनि था, पुछनि बि कोन था तव्हांजो हाल कहिड़ो आहे, बरसाति में छा पोज़ीशन आहे,
बरसातुनि खां पोइ मच्छर माण्हुनि खे खाई था वञनि, माल तबाह थियो थो वञे ऐं बेजारो मदद जेके वेठा आहिनि जेके रस्तनि ते उन्हनि जी केरु साह कोन थो लहे। सभु बिल्कुलु ई चूंडियल नुमाइंदा ई आहिनि जेके हिननि मसइलनि खे हल करे सघनि था ऐं आवाम त रिड़ियूं करे करे बीह थो रहे पर हाणे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे असेंबली फ्लोर ते वञण खां पोइ सोचणु खपे त असां जंहिं वाइदे ते आवाम खां वोट वठी आया आहियूं उन वाइदे खे असां जेको आहे वफ़ा कयूं ऐं आवाम खे सहूलियत फ़राहम कयूं, तइलीम फ़राहम कयूं ऐं उन खां अलावा ख़ासि करे असांखे जेको आहे न हिते सांगड़ ज़िले खे साईं खोड़ सारा मसइला आहिनि, रोड रस्ता, बिजली, गैस, पाणी, सिहत सभु मसइला आहिनि पर ख़ासि करे जेको आहे न साफ़ु पाणी जो मसइलो असां वटि ॾाढो आहे, पीअण जो साफ़ु पाणी मिले कोन थो ऐं सांगड़ ज़िले जो आवाम हेपाटाइटिस C जे करे, ख़ासि करे हेपाटाइटिस जे करे A, B, C, D हेपाटाइटिस जेके अमवात थियनि थियूं असां वटि उहे साफ़ु पाणी जे करे थियनि थियूं, असां वटि साफ़ु पाणी न आहे उन करे जेके आहिनि असां वटि हे अमवात थियनि था। असुलु मसइलो इहो आहे त जेके चूंडिजी था अचनि माण्हू जेके आहिनि उहे जागीरदार तबिके जा माण्हू आहिनि, सरमाएदार ऐं गादी नशीननि जा माण्हू आहिनि, उहे आम ग़रीबनि जे मसइलनि खां जहिड़ो कर वाक़ुफ़ ई कोन्हनि। उहे माना वाइदो त कयो था वञनि, हा त कनि था पर जीअं बुनियादी ज़रूरतूं आहिनि, जीअं पाणीअ जो निकाल आहे, नालियूं आहिनि, पाणी पीअण जो पाणी आहे, इस्पतालूं आहिनि, सिहत आहे, इन्हनि ते त सांगड़ जी सिविल अस्पताल त बाक़ाइदे रेफर सेंटर लॻी पई आहे, उते जेके डॉक्टर आहिनि या जेके वीचारनि मरीज़नि सां जेका हालत थिए थी उते वरी जेकॾहिं ॿियनि इस्पतालुनि में खणी वञ, प्राइवेट इस्पतालूं महांगे खां महांगियूं आहिनि, सरकारी इस्पतालुनि में का बि सहूलियत कोन्हे ऐं हिकमरान पाणी पीअण जी त वॾी ॻाल्हि आहे पर इहो ॾिसण जहिड़ो पाणी कोन्हे जेको असां पाणी इस्तेमालु कयूं था। बिल्कुलु इन मंझि हीअं हिन वक़्तु बि जेके बि आहिनि उमेदवार बीठा आहिनि उहे ईमानदारी सां ॻाल्हि कनि त भई जेका पाणी पीअण जो जेको पाणी सांगड़ शहर जो आहे उहो पीअण जे क़ाबिल आहे, ॿाहिराड़ी त हूअं ई ॿाहिराड़ी आहे पर जेके शहरनि जो पाणी आहे उहो बि इंतिहाई गंदो ऐं बीमारियुनि जे जीवड़नि वारो आहे ऐं उहो पाणी ही ॾिसण जे लाइ कोन्हे। जेके वाइदो करे वञनि था उहे त बिल्कुलु का ॻाल्हि माना कनी कोन था। पीपल्स पार्टी अवामी जमहूरी पार्टी है, बिल्कुल असीं सम्झूं था ऐं शहीदनि जी पार्टी है पर आवाम जो बि हक़ है, सिर्फ़ु आवाम ते कर्ज़ न सम्झो वेंदो आहे त भाई हाँ जिते कर्ज़ है वोट जो, कर्ज़ है वोट जो, कर्ज़ न आहे पर आवाम जो हक़ है। जेके तव्हां हींअर करोड़नि जी गाॾियुनि में अची आम ग़रीब मिसकिन माण्हू जंहिंजे पेर में जुतो न आहे उनखे सिर्फ़ु वोट लाइ था मिंथ कयो त उनखे को जीअण जो हक़ बि ॾियो, को पाणी ॾियो, को बिजली गैस ॾिसो लोड शेडिंग एतिरी आहे जो बिजली खां वधीक 8-8 कलाक शहर में गैस कोन थो अचे ऐं हालांकि असां राफ्तानी जेको आहे OGDC वारनि जा वॾा वॾा प्लान लॻा पिया आहिनि, ॿियनि शहरनि में गैस वञे थो, सांगड़ में गैस अचण लाइ तयारु न आहे। पाणी जेको नारो जमड़ाओ बान सिर ते वहनि पिया, ॿोॾियुनि में त सांगड़ खे ॿोड़ियो था, पीअण लाइ हींअर 8 ॾींहं थियो आहे त सांगड़ में पाणी कोन थो अचे। बिजली जो ॾिसो त ट्रांसफार्मर जेकॾहिं ख़राबु थियो थो वञे त उन लाइ सख़्तु असां एहतजाज था कयूं पर हर इलाइक़े जो माण्हू शहर में एहतजाज थो करे पर उहो चंदे ते फोड़ी कयूं था, माण्हू पाड़े वारा पैसा जरा गॾु था कनि तॾहिं उहो ट्रांसफार्मर चेंज थो थिए। तइलीम जो ॾिसो त असांजा शहर जा स्कूल ई जेके ॿारनि में माना जेको ख़ाली पिया आहिनि त ॿाहिरां जा स्कूल त दीवारूं टही वियूं आहिनि, कमरा टही विया आहिनि ऐं उते जेको उस्ताद वञे थो त उते बाथरूम न आहे, का शइ न आहे, सहूलियत न आहे, बिजली ऐं ॿियूं त सहूलियतूं परे थियो, नियाणियूं आहिनि त उन्हनि खे को सहूलियत न आहे ऐं स्कूल ईअं खंडर लॻाए पिया आहिनि। अफ़सोस आहे त असांजा जेके नुमाइंदा आहिनि, काउंसलर आहिनि, UC काउंसलर, चेयरमैन आहिनि, काउंसलर आहिनि, हिकिड़ो निज़ाम त बहितरीनु ठहियलु आहे पर उन जी इम्प्लीमेंट का बि कान्हे। मुख़्तियारकार ऑफिस में वञो, तपेदार में वञो त फौती सर्टिफिकेट बि तव्हांखे पैसनि खां अलावा नथा ॾियनि त उहो बि जेको रिश्वत जा हिकिड़ा अखाड़ा ठाहिया पिया आहिनि। बल्दिया में वञो त तव्हांखे को मिलण लाइ तयारु न आहे, तव्हां वापडा में वञो त उते जेको मनमानी लॻी पई आहे त माना हिकिड़े आम माण्हू चारे जी त का अहमियत ऐं इज़त न आहे। असां सभिनी शहरी जेके बि आहियूं, असीं पीपल्स पार्टी सां हुजूं या फंक्शन लीग सां हुजूं या कंहिं बि पार्टी सां हुजूं पर असां इंसान त आहियूं न, असांखे बुनियादी हक़ त आहिनि न, असांखे उहो ज़रूरतूं त पूरियूं कयो। असांखां वोट भले वठो, असां तव्हांखे नची कुॾी गाननि ते प्लेटनि ते चांवरनि जी प्लेट ते वोट त तव्हांखे ॾियूं था पर ख़ुदा रा असांखे जेके पंहिंजा हक़ आहिनि, जेके असांखे फितरी हिकिड़ो असांखे हक़ मिलियल आहे उहे त असांखे ॾियो। पर हींअर जेके उमेदवार जेके अचनि पिया ॿाहिरां जेके असां वटि हिते वर्क करणु ज़िले सांगड़ में पिया अचनि, तालके में पिया अचनि त असीं ख़ुदा रा उन्हनि सभिनी खे इहो अपील था कयूं त तव्हां भले असांजे शान शौक़तनि खे ॾिसो, वॾेरनि खे ॾिसो, वॾनि माण्हुनि खे ॾिसो पर हिकिड़े आम मिसकिन माण्हुनि जूं घटियूं ॾिसो, उन्हनि वटि वञो। हिते वॾनि जी उताकनि ते बंगलनि जे भलनि ते ऐं नुमाइशी गॾिजाणियूं न कयो पर आम पाड़नि में वञी ॾिसो त उन्हनि माण्हुनि जी कहिड़ी हालत आहे। सांगड़ ज़िले जा 23 लख
मिसकीन मारवाड़ा अॼु जे जदीद दौर में बि मिड़नी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। सांगड़ ज़िलो जेको ज़रई पैदावार ऐं तेल ऐं गैस जे पैदावार में टॉप ते आहे, उन ज़िले जा अक्सर रोड रस्ता जेके आहिनि उहे टुटल आहिनि। बहिराड़ीअ जा माण्हू जेके आहिनि उहो बरसातुनि में ऐं ॿोॾियुनि में जेको आहे उहो मजबूर थी वञनि था ऐं उन्हनि जे ॻोठनि ऐं घरनि ताईं राशन बि नथो पहुचे। हिते जेको तालीम जो निज़ाम जो इहो असरु आहे जो ज़रई पैदावार जे लिहाज़ खां टॉप ते वेंदड़ ज़िले में का बि ज़रई यूनिवर्सिटी कोन्हे, न ई का ॿी आम यूनिवर्सिटी आहे। अॼु जे प्राइमरी स्कूलनि में बि मासूम ॿार हिन थधि में छितूं टुटल हुअण सबबु जेको आहे मच ॿारे जेको आहे तालीम हासिल कनि था। अॼु बि जेको आहे माण्हू कहिड़नि मजबूरियुनि खे मुंहुं ॾिए थो, उन लाइ सांगड़ वासी ॿुधाइनि था। अॻे बि लुटे खाई आहिनि, हींअर बि लुटे खाईंदा। 150 रुपया 160 रुपया खंड लॻी पिया, जे लभे कोन थो। हलाल जो कमाई आहे कोन हिते, कारोबार तबाह थी विया आहिनि। हाणे दर बदर आहे, ग़रीब जेको आहे दर बदर ही 150 ॾेई राज़ी था करे थियनि, पोइ असांखे वोट ॾींदा, ही वोट वठंदा, ग़रीबनि खां ई खटो खाईंदा। कुझु बि कोन्हे, रुगो ठगी पई हले। बुधी बाक़ी हीअ आहे त महांगाई टॉप ते आहे, पैसे जो क़दुरु न रहियो आहे। असां ज़लील थी विया आहियूं, ग़रीबी साइकिलनि ते चढ़ी हाणे पेट्रोल खे ॾिसो, साइकिलनि ते सभु कुझु चढ़े, पेट्रोल जी बचत ई छॾे ॾिनी आहे माण्हुनि। महांगाई अहिड़ी थी वई आहे जो खाइण वठण जी चीज़ वई आहे, हर शइ महांगी थी वई आहे, केॾां वञूं। असां वटि जेके बि पार्टियूं आहिनि सियासी, उन्हनि जो मंशूर उन्हनि MPMN खे ख़बर कोन्हे त उन्हनि जो मंशूर छा आहे। जहिड़ो वॾेरो आहे, मीर आहे, पीर आहे, सरदार आहे, भोतार आहे, उन्हनि खे पार्टियूं ॾिननि, उन्हनि वटि ज़मीनूं आहिनि, उन्हनि वटि मिल्कतूं आहिनि, उहे ख़र्चु कंदा। उहो तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि खे उहो क़दुरु ई न आहे त ग़रीब माण्हू जूं बुनियादी ज़रूरतूं आहिनि कहिड़ियूं। हुनखे अटो खपे थो, अटो केतिरो महांगो आहे, खंडु खपे थी, खंडु केतिरी महांगी आहे, कपिड़ो केतिरो महांगो आहे, कपिड़ो तन ते आहे या न आहे, हुनजे लाइ पीअण जो पाणी साफ़ु आहे या न आहे, हुनजे लाइ मेडिसन दवाऊं जेके अचनि थियूं उहे केतिरियूं महांगियूं आहिनि, प्राइवेट ऐं सरकारी अस्पतालुनि में छा पियो थिए। बहरहाल ओवरऑल जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि, पाणी खां वठी, रोड खां वठी, गटर खां वठी, रस्तनि खां वठी ऐं माण्हू जे दवाउनि ताईं, मेडिसन ताईं बि सभु जूं सभु शयूं जेके आहिनि ग़रीब जूं ज़रूरत में अचनि थियूं। अमीरनि माण्हुनि जे न, अमीरनि लाइ पाणी मिनरल वाटर पीअण लाइ MPMN जेको तव्हां गर्मियुनि में बि ॾिसंदो त कोट पाए पियो हलंदो। अड़े ख़ुदा जा बंदा, कोट गर्मी न, असांजे तन ते गंजी हूंदी आहे, तूं कोट छो थो पाईं? हू कोट इन लाइ पाए थो, 24 कलाक एसिन में हूंदो आहे, हुनखे थधि पई लॻंदी आहे। असां वटि पखो कोन्हे, असां वटि लाइट कोन्हे, असां वटि गैस कोन्हे, असां वटि इवन ॿारण लाइ काठियूं कोन्हे, सॼा असांजा ॿेला वटिजी विया। इहे माण्हू जेके बि असां वटि MPMN थी अचनि था, इहे पार्टियूं हिकिड़े माण्हू खे सिलेक्ट कनि थियूं, हिकु 5 साल हुनखे ॾेई हू नायल थी वञे, हुनखे साइड ते करे छॾींदा, हुनजो पुटु पोटो या हुनजो घर जो भाती ॿियो को माण्हू आणे छॾींदा, बाबा हुनखे छॾियो, हुन कमु न कयो, आउं कंदुसि। सो इहे पार्टियूं जेके टिकट ॾींदियूं रहनि थियूं ऐं माण्हू जेको आहिनि फुरबा रहनि था। सांगड़ जी बुनियादी तव्हां ॾिसो त सांगड़ में कुझु अर्सो वक़्तु जेको फंक्शन लीग जो वॾो ठीकु ठाक तरीक़े सां 50 साल जेको फंक्शन लीग जो ॾाढो सुठो ज़ोर रहियो आहे। हुनखां पोइ पीपल्स पार्टी आई आहे, 15 साल पीपल्स पार्टी खे ॾिना, पर सांगड़ जो पाकिस्तान वक़्तु जहिड़ो हाल हो उहो हींअर बि हाल आहे। तव्हां जिथे बि कैमरा घुमाए ॾिसो, हीअ मुंहिंजे ख़्याल में 50-60 सालनि खां पोइ कुझु ई सांगड़ जो रोड ठहियो आहे। बाक़ी ॿियूं जेके बि ॿाराड़ी में ॾिसो त माण्हू ख़ुदकुशियूं पिया पाइनि, फाकाकशी पिया गुज़ारिनि, फाकाकशी में गुज़ारिनि पिया। ऐं तव्हां ॾिसो त रक्षनि ऐं रोडनि ते मायूं वीचारियूं जेको ॿार ॼणे थियूं वञनि, इस्पतालनि ताईं पहुचनि थियूं, इस्पतालनि में पहुचनि थियूं त उन्हनि में जेको अमलो वेठो आहे उन्हनि जो रवैया दुरुस्त न आहिनि। हर तरह सां ग़रीब माण्हू किथे न किथे वॾी मार खाए थो, जंहिंमें अटो वठणु वञे थो, अटो बुनियादी तरह जेकॾहिं त अटे जी खोट शदीद खोट थिए थी, 2 फटा लॻाइनि था सांगड़ वारे चौक में, ऐं माण्हू अचनि था सुबुह खां शाम ताईं ज़लील थियनि था। उन्हनि माण्हुनि खे अटो सही अॻिते मिले त थो, पर ॾाढो ज़लील थी थो मिले। ई कहिड़ी विरासत आहे, कहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे ई आलमी लेवल ते तव्हां कानून त ॾिसो त माण्हुनि जा हक़ छा आहिनि। हिते असांजा इदारा ठहियल आहिनि, इंसानी हक़ूक़ जा इदारा ठहियल आहिनि, ॿिया सभु इदारा ठहियल आहिनि, चाइल्ड प्रोटेक्शन जा इदारा ठहियल आहिनि। बहरहाल मुख़्तलिफ़ हर तबिके जो चवंदा असां इदारा आहियूं, पर हिते ॿारनि जा रेप थियनि था, ॿारनि सां ज़ना थिए थो, माण्हू सरियाम रोडनि ते क़तल थियनि था, एक्सीडेंट थियनि था, को रोड जो रूल न आहे। हुनखां पोइ इस्पतालनि में विम घरनि में औरतूं मरी थियूं वञनि, माण्हू माना इस्पतालनि ताईं पहुचनि कोन था, हार्ट अटैक में मरी था वञनि। तव्हांजो किथे बि का सहूलियत न आहे त पोइ ही माना MPMN सियासी माण्हुनि जी मुदाख़लत आहिनि। जेकॾहिं सियासी माण्हू इन्हनि शयुनि खे ठीकु तरीक़े सां मैनेजमेंट कनि त आउं चवां थो त ही असां वटि मसइला सभु हल थी सघा। पर बहरहाल असां हर
साल हर 5 साल असां इहो ई रहूं था त असांजा मसइला हल नथा थियनि ऐं असांजा मसइला रोज़ बरोज़ तव्हां हिन 5 सालनि में ॾिसो त केतिरी महांगाई थी वई आहे। तव्हां माण्हू हिकिड़ी मानी वठण लाइ न आहे, होटल ते वञो त 30 रुपए जी मानी, आम होटल ते वञो 30 रुपए जी मानी आहे, अटो 5000 ताईं पहुची वियो आहे ऐं सभु जो सभु शयूं एॾियूं महांगियूं थी वियूं। छो असांजो जेकॾहिं असां सिंध में रहूं था त सिंध में ॾिसो तव्हां सांगड़ जो बुनियादी तरह त केतिरो गैस निकितल आहे, केतिरो तेल निकितल आहे ऐं केतिरो जेके ज़री ज़ख़ीरा आहिनि पाण वटि सांगड़ में बुनियादी तरह, त उन्हनि जी जेका बि थिए थी पंहिंजी सांगड़ में उनजी रॉयल्टी थिए थी, उहा रॉयल्टी किथे थी वञे? सांगड़ खे जेकॾहिं बोबी ऑयल फील्ड जी रॉयल्टी मिली वञे त आउं चवां थो सांगड़ दुबई थी वञे। उनजी रॉयल्टी जो पैसो केॾां थो वञे, कहिड़े खाते में थो वञे, को हिसाब किताब न आहे। वॾेरनि ॾे थो वञे, पीरनि ॾे थो वञे, DC साहिब ॾे थो वञे, SP थो ॾे वञे, कंहिं ॾे वञे थो उहो तव्हां केरु पुछण वारो न आहे। सभु जा सभु माण्हू ईअं असां वटि गुॾा ठहियल आहिनि। जेकॾहिं को ॻाल्हाए थो त उनखे रोकियो वञे थो। कंहिं बि सियासी पार्टी ते तव्हां ज़ाती तौरु तनक़ीद कयो त माण्हू उभरी पवंदा। त असांजी सियासी पार्टी ते या सियासी चूंडियल नुमाइंदे ते बि ॻाल्हाईंदो त हुनजा वाठा, हुनजा चिमचा तव्हांखे जेको गले मां झलंदा आहिनि त छो थो ॻाल्हाए? अड़े बाबा असांजी बुनियादी हक़ आहे, असां वोट ॾियूं था, असां ॻाल्हायूं था, हुनखां असां पुछाणो करे सघूं था। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे मजमूई तरह सभु जा सभु माण्हू उन्हनि शयुनि में फाथल आहिनि। सो असांजी बदकिस्मती आहे ऐं हिकिड़ो त असांजो एजुकेशन न आहे, तइलीम न आहे ऐं जेकॾहिं इन बुनियाद ते रखियो वञे त असांजा जेके वोटर हुजनि मैट्रिक पढ़ियल हुजनि, घटि में घटि इंटर पढ़ियल हुजनि, त आउं चवां थो त असांजा जेके बि MP MN ईंदा न त उहे पढ़ियल ॻढ़ियल ईंदा ऐं उन्हनि खे सम्झ हूंदी त असांजा वोटर पुछाणो था कनि। असां जट बाराड़ी जा माण्हू आहिनि, ट्रैक्टर ट्रालर में रक्षनि में वेड़ियो वञी बोथ जे अॻियां बीहारीनि त बाबा हिते अंगूठो हणणो आहे, हिते वोट हणणो आहे। उहे माण्हू वीचारा आहिनि मजबूर आहिनि, छो जो उन्हनि जी बनियुनि में वेठा आहिनि ऐं उन्हनि जे सरपरस्ती में वेठा आहिनि। जेकॾहिं सुबुह जो वोट ॾेई था अचनि, ख़ुदा न खाता ॿिए कंहिंखे त शाम जो लठ जो फीको आहे, गारियूं आहिनि, भूंडा आहिनि, ज़ीपट आहिनि, हुनजा टपड़ खणाए था वञनि। असांखे बुनियादी तरह वोट जो हक़ीक़ आहे न आज़ादी त हींअर ताईं माण्हू खे माना हींअर बि ॿाराणी में वञो जिथे जिथे जंहिंजो असर रसूख़ आहे उते प्रेशर लॻो पियो आहे त यार तव्हांखे वोट हिननि खे ॾियणो। अड़े बाबा वोट हिननि खे ॾियणो आहे, तव्हांजा वाठा चिमचा अचनि था, हुनखां चओ त तव्हां जंहिंजे लाइ वोट घुरणु आयो हुनखां पुछो त अॻे साल जेको तव्हांजी पार्टी जो माण्हू आयो हुन कयो छा आहे? जेकॾहिं ॿाराड़ी असां वटि पाणी जी एॾी पाणी असांजे ज़रे ज़मीन जो पाणी आहे सांगड़ में ख़ासि करे, छो जो पेट्रोल वग़ैरह आहे, ऑयल गैस वग़ैरह आहे सांगड़ में, उन जे करे हिन पाणी में सैकड़ो फ्लोसस मिली वियो आहे ऐं पाणी एॾो ज़हरीलो आहे त माण्हू जेके बि पाणी वापराइनि था, छो जो ॿाराड़ी में वाटर सप्लाई जो पाणी आहे कोन, जेके बि पाणी वापराइनि था उहे सभु हेपाटाइटिस C जा पेशेंट। सांगड़ में 75% माण्हुनि खे हेपाटाइटिस C आहे, कारी साई आहे, लिवर जा मसइला आहिनि, मैदे जा मसइला आहिनि। हुननि खे इवन एतिरे क़दुरु ॿियूं त सभु शयूं बुनियादी त कोन थियूं मिलनि, पर असांखे फीड मिले थो, खाधो मिले थो जंहिंमें असां गिहु वापरायूं था उन्हनि में केमिकल आहे। असां वटि मिर्चनि में बि केमिकल थो अचे, सभु शयूं असां वटि खीर में केमिकल थो अचे। सो असां कंहिं दर दां ॾियूं, बसि असीं त इहो ई चाहींदा आहियूं त जेकॾहिं का पार्टी ईमानदारी सां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी नुमाइंदो मुंतख़िब करे थी त उनखां कसम वठे ऐं उनखे ॿुधाए त असांजो मंशूर हुई आहे। अॼु बि तव्हां 10 MPN खे घुरायो, उनखां पुछो तव्हांजी पार्टी जो मंशूर छा आहे, तव्हांखे न ॿुधाईंदा असांजी पार्टी जो मंशूर छा आहे। नाज़रीन, अवां क़ौमी असेंबली जे तक NA 209 ऐं सूबाई असेंबली जे तक PS 40 जे वोटरनि जूं ऐं अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त असां जेको आहे उहो सालनि खां जेको आहे उहो वोट ॾींदा अचूं था, पर अॼु ॾींहं ताईं जेके आहिनि वोटरनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं को बि चूंडियल नुमाइंदो जेको आहे हल न करे सघियो आहे। असलम मेमून, KTN न्यूज़ सांगड़।